सिंध जे बेटनि ते वफ़ाक़ी वालार महंगाई ऐं जबरी गुमशदगियुनि ख़िलाफ़ अवामी वर्कर्स पार्टी पारां फुआरा चौक ते धरणो हयो वियो आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि शिरकत कई आहे। असां हिते मौजूदु अॻवाननि सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। वफ़ाक़ पंहिंजे उहिदे ते क़ाइमु आहे ऐं अवाम जा चूंडियल नुमाइंदा कोन्हनि। हीअ आलमी मालियाती इदारनि जा चूंडियल आहिनि ऐं उन्हनि खे पंहिंजो फ़ाइदो अज़ीज़ आहे। 30 लख माण्हू मक़ामी माण्हू दरबदर करे ही कहिड़ी तरक़ी सिंध जो माण्हू क़बूल कोन कंदो। अॼु अवामी वर्कर्स पार्टी 4 बुनियादी सवालनि ते एहतिजाज कयो आहे। बेटनि ते कंहिं बि क़िस्म जी दावत क़बूल कोन्हे, चाहे उहो सूबाई गवर्नमेंट करे चाहे वफ़ाक़ी करे। माण्हुनि खे दरबदर थियणु कोन ॾींदासीं। मक़ामी माण्हुनि खे बहरिया जे नाले में असां इहा तबाही ॾिसी चुका आहियूं। थरकोल जे नाले में DH जे नाले में इहा तबाही असां ॾिसी चुका आहियूं। महांगाई जे ख़िलाफ़ जेका घाटे टोड़ महांगाई स्टील मिल मां माण्हू कढनि पिया, हेॾी प्राइवेटाइज़ेशन जी एजेंडा लाइ वेठा आहिनि ऐं हर जॻह ते माण्हू बेरोज़गार पियो थिए। हेॾी बुख बदहाली में माण्हू जो गुज़ारो किथां थींदो। ऐं टियों वॾो मसइलो इहो त सियासी कारकुन खंबे गुम कया था वञनि। चौथों इहो त ज़रूरी सुधार कनि। सिंध में 80 सैकड़ो हारी बेज़मीन आहे। बलूचिस्तान और सिंध के जजीरों को अपने हाथ में लेना चाहती है और जितने माहीगीर हैं हमारे इस पूरे कोस्टल एरिया में उनको भूखा रखना चाहती है, उनके साथ ज्यादती कर रही है। हम उसको सख्त कंडेम करते हैं। उसके अलावा सिंध के अंदर खासकर और बलूचिस्तान में ये जो बहरिया टाउन के शक्ल में या DHA के शक्ल में या दूसरी डेवलपमेंट स्कीम जो वो कहते हैं, ये डिस्ट्रक्शन है, ये डेवलपमेंट नहीं है। यहाँ लोगों को बेदखल किया जा रहा है, लोगों को वो किया जा रहा है। मज़दूरों को आप देखें कि स्टील मिल के मज़दूर 4,500 अभी उन्होंने निकाले हैं, बाकी और 5,000 निकालने हैं। जब तक माशी वसाइल हमारे कब्ज़े में नहीं होते उस वक्त तक यहाँ के मजलूम अवाम, मेहनत कश अवाम, दरमियाने तबके के अवाम, गरीब अवाम अपनी उनकी ज़िंदगी की हालत बेहतर नहीं हो सकती। इसलिए खा वो जजीरों पर कब्ज़े का मसला हो या बहरिया टाउन की कब्ज़ागिरी का मसला हो, इस सारे के ख़िलाफ़ जो है वो अवामी वर्कर्स पार्टी जदोजहद करती रही है और आइंदा भी करती रहेगी। क्योंकि आप ये देखें कि इस मुल्क की 60% आबादी देहातों में रहती है और मुल्क के अंदर जागीरदारी निज़ाम है। जब तक जागीरदारी निज़ाम ख़त्म नहीं होता उस वक्त तक उनके 60% आबादी के लोगों की हालत बेहतर नहीं होती। ही बेटन दे कब्ज़ो को अकेलो वाक़ियो ना आहे। यो सिंध ते कब्ज़े अॻ में बहरिया टाउन ते थियो, थर ते थियो। हे सुपर हाईवे सां जेके DH आहे इहो उनजो हिसो आहे। सिंध ते कब्ज़े जी इहा कोशिशि आहे ऐं सिंध कॾहिं बि कब्ज़ो सिंध को मफ़तूह थियल इलाइक़ो न आहे। रोडनि रस्तनि ते बि सिंधी माण्हू चवनि पिया, सिंध जी असेंबली बि चए पई। उनजे बावजूदि जेकॾहिं पाकिस्तान जो प्राइम मिनिस्टर उनखे नथो मञे त पोइ सिंध जा माण्हू बि कंहिं कानून आइन खे न मञींदा जेको उन्हनि जे ज़मीन ते कब्ज़े खे जाइज़ करार ॾिए। हीअ जिदोजहद तेसि ताईं हाणे हलंदी जेसि ताईं समूरा कब्ज़ा ख़तमु थियनि। 4 बुनियादी एजेंडा आहिनि जेको पाण अॼु गवर्नमेंट में ॾिसूं था त पोएं अरसे में बुख बदहाली कोरोना खां पोइ जेको माण्हुनि जो मुआशी बहरान आहे उन में कीअं हिन वाधारो कयो आहे। हिन कीअं थरकोल जो प्रोजेक्ट तरक़ीअ जे नाले ते कब्ज़ागिरी कई, कीअं हिन बहरिया जे नाले ते कब्ज़ागिरी कई तरक़ी जे नाले ते। हाणे ही बेट ऐं उन ते वॾो शहर अॾण तरक़ी जे नाले ते उतां जे मोहाणनि ते जो लाइ कब्ज़ागिरी आहे। कब्ज़ा ख़ौर गवर्नमेंट आहे ऐं पूरी हिस्ट्री रही आहे पाण वटि आहे। उन जे ख़िलाफ़ सिंध जा माण्हू हाणे पाण खे जहिड़े में बीठा आहिनि त छो जो विञाइण लाइ हाणे पाण वटि कुझु बचो ई न आहे। अवामी वर्कर्स पार्टी समेत जेके बि सिंध जूं सिंध दोस्त धुरियूं आहिनि उहे सरापा एहतिजाज आहिनि। छो त उन्हनि सम्झी चुको आहे, वफ़ाक़ परस्त हुजनि या सिंध परस्त हुजनि, उन सम्झी चुको आहे त सिंध जो इंच जो हाणे जेको कब्ज़ो असांजे लाइ नाक़ाबिल बर्दाश्त आहे। इन करे हज़ारे सिंधी औरतूं, नौजवान, मर्द, ॿार सभु सराप एहतिजाज। उन करे हीउ जेको अॼु एहतिजाज आहे अवामी पार्टी जो, अवामी जमहूरी पार्टियुनि जी हिमायत बि करे थी ऐं उन सां गॾु मुतालबो करे थी त हीअ बेट हे सिंध जा वसीला जेके उनजे हवाले कया वञे। अवामी वर्कर्स पार्टी जे पारां जेके असांजा सिंध जा जेके बेट आहिनि, डिंगी ऐं भेंडार, उन खां अलावा सिंध जा जेके बि रिसोर्सिस आहिनि वफ़ाक़ जी तरफ़ खां हिकिड़ी उन्हनि ते कब्ज़ो थियो वेंदो। उनजे करे ही मार्च ही अवामी मार्च जोड़ियो वियो आहे जंहिंमें क़ौमी कारकुननि जो नुक़्तो बि शामिल आहे। उन्हनि जी डिमांड आहे त उन्हनि खे फौरी तौर ते आज़ादु कयो वञे ऐं सिंध जे बेटनि ते जेको कब्ज़ूर आहे उहो अवाम खे, सिंध खे उहो नामंज़ूर आहे, उनखे उहे बिल्कुल तौर ते रिजेक्ट कनि था। सॼी सिंध मां मज़दूर, हारी, औरतूं, ॿार समेत काई आया आहिनि सिर्फ़ु इहो सबूत ॾियण जे लाइ त ही बेट, ही ज़मीनूं, ही पाणी हे सिंध जी अवाम जो आहे। वफ़ाक़ चाहे जेका पंहिंजी हट धर्मी करे बीह रहियो आहे त असां बेट असांजी मर्ज़ी आहे, बेट असांजा आहिनि त असां इन सदारती ऑर्डिनेंस खे रद्द था कयूं
ऐं असां इहो गॾोगॾु सम्झूं था त ही अवाम जी प्रॉपर्टी आहे, ही उतां जे माहीगीरनि जी ज़मीनूं आहिनि, उतां जा माहीगीर जेसि ताईं न चाहींदा तेसि ताईं ॿेट केॾां कोन वेंदा। अवामी वर्कर्स पार्टी ने आज भंडार और दिगर जज़ायर पर कब्जा करके उसे गैर ममालिक के हाथों अरबों डॉलर में फ़रोख्त करने के ख़िलाफ़ आज रैली निकाली है। हम लियारी अवामी मास के साथी ये समझते हैं, क्योंकि हम इस सिंध के धरती के फर्जंद हैं और हम समझते हैं एज ए सिंधी होने के नाते हम अपनी धरती के ख़िलाफ़ होने वाली हर साजिश के ख़िलाफ़ सीना सफ़र हो जाए और हर एहतजाज में शामिल हुए। मुतालबा असांजा चार आहिनि जेके सादा आहिनि। ॿेट सिंधी माण्हुनि जी क़ौमी मिल्कियत आहे, जीअं थर जो कोयलो सिंधी माण्हुनि जी क़ौमी मिल्कियत आहे, जीअं दरिया सिंधी माण्हुनि जी क़ौमी मिल्कियत आहे। को बि अकेलो माण्हू इन्हनि जो विकिरो नथो करे सघे। कंहिं बि सूरत में को बि गैरतमंद सिंधी कंहिं बि सूरत में ॿेटनि जो विकिरो, स्टील मिल जो विकिरो, बहिरियां जी ज़मीन, DHO जी ज़मीन ऐं थर जो कोयलो कंहिं बि माण्हू खे ॾियणु न चाहींदो। इहा मिल्कियत सिंधियुनि जी आहे, सिंधियुनि जी हूंदी ऐं सिंधियुनि जी रहंदी। जेकॾहिं अगरि असां बहरिया टाउन जे ख़िलाफ़ु हिकिड़ी सुठी जदोजहद कयो आहे त पोइ वफ़ाक़ खे अहिड़ी हिमत ई न थी आहे त उहो डिंगी या बिंडार ॿेटनि ते बि कब्ज़े करण जी सोचियो आहे। पर छाकाणि त बहरिया टाउन जे मामले में ओवरऑल सिंध जे तरफ़ां, सिंध जे अवाम जे तरफ़ां, सियासी पार्टी जे तरफ़ां हिकिड़ी ख़ामोशी हुई, जंहिं करे वफ़ाक़ खे इहा हिमत मिलियो त उहो बिंदर ते डिंगीअ ते बि पंहिंजो कब्ज़ो जारी करे। असां सम्झूं था त हिन मसइले जो इलाज अवामी जदोजहद जे करे असां इन वफ़ाक़ जी कब्ज़ागिरी खे ख़तमु करे सघूं था। असीं सम्झूं था त इहा धरतीअ ते जेका वालार थी रही आहे इहा असांजे वजूद जे लाइ ख़तरो साबित थींदी। न सिर्फ़ु वजूद जे लाइ ख़तरो, बल्कि हींअर असांजा हज़ारनि जी तइदाद में जेके मुहाणा बेरोज़गार थींदा, दरबदर थींदा, इहो वॾो असांखे मुआशी धकु रसंदो। हीअ असांखे तरक़ीअ जे नाले ते ॾटो रही करे ऐं सम्झाइण जी कोशिशि कंदा त असीं तव्हांखे तरक़ी ॾेई रहिया आहियूं। हक़ीक़त इहा आहे त हीअ DHA बहरिया टाउन जे अंदरि असांखे जेका तरक़ी ॾेखारे चुका आहिनि उन मां असां घणो सबक़ु सिखी चुका आहियूं। हिन जी जेका तरक़ी आहे उहा सरमाएदारनि जे लाइ तरक़ी आहे। हीअ असांजे पोरियतनि खे, मुहाणनि खे बेरोज़गार करे रहिया आहिनि। असीं अहिड़ी तरीक़े खे रद्द कयूं था। असीं सम्झूं था तरक़ी माण्हुनि जी ख़ुशहालीअ मंझि आहे, वॾा रोड रस्ता या वॾियूं इमारतूं तरक़ी न हूंदियूं आहिनि। असां हींअर ॿेटनि ते कब्ज़ो थियण जे करे हिते एहतजाज कयो आहे। सभिनी असां सभई साथी भेनर भाइर सभु हिते मौजूदु आहिनि। ॿेटनि ते कब्ज़नि जे करे असां सभु हिते मौजूदु आहियूं। लतीफ़ साईं चयो, पगह पासे घार आयल साम्हूं टियनि, पगह पासे घार आयल साम्हूं टियनि, विझीअ जीअ जंजार जिम वञनि इहो पगह पासे पच आयल साम्हूं टियनि, पगह पासे पच आयल साम्हूं टियनि, मन में ॿारे मच जिम वञनि इहो एहतियात में शरीक अॻवाननि जो ॻाल्हियूं ॿुधी उन्हनि जो चवणु आहे त गैराइनी सदाती ऑर्डिनेंस वापसि वठी ॿेटनि तां कब्ज़ो ख़तमु कयो। कैमरामैन फराज़ मीरानी सां गॾु आरिफ नाइज, अवामी आवाज़ TV, कराची। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।